अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 नवंबर ख़मीस जो ॾींहुं। असांजी कम वारी माई हली वई ऐं 11:15 थिया आहिनि। खीर मां रखियो आहे हिते कढ़ण जे लाइ। सयूं वठी आई हुन ॾींहुं अञा ताईं न पचायूं त इहे बि पचाए छॾींदमि अॼु। ऐं कुझु बिह बि बचियल आहिनि त उहे बिह बि कढिया अथमि त छो त अगरि पारूथा अञा वधीक रखिबा, वधीक पारूथा थींदा त हिननि जी क्वालिटी ख़राबु थी वेंदी। तंहिंजे करे इन्हनि जो बि अॼु कुझु ठाहींदमि जेको अञा ताईं डिसाइड न कयो आहे। मां आई आहियां मां पंहिंजी सिलाई मशीन वटि। कल्ह जीअं हिकिड़ो ब्लैक कुशन सिबियो हुअमि त कारो धाॻो हिन में विधियलु आहे त सोचां थी त कुझु सिलाई करे वठां। ऐं हीअ शलवार मूं कटे रखी त इनखे मां जेको आहे ठाहींदमि। हाणे सिलाई थी करे छॾियां शलवार जी। उनखां सवाइ हिकिड़ो हीउ कुशन आहे, आम कुशन्स जिन मार्केट में मिलनि था पिया, इहो सुगंध वरितो हो त उनखे हाणे इहो नथो खपे त मूं सोचियो आहे त हिन कुर्सीअ जो मां इहो कुशन ठाहे छॾींदमि, छो त हीअ कुर्सी मुंहिंजी पुराणी थी वई आहे इलाही। ऐं हिन जो इहो कुशन ठाहींदमि, हिन जे लाइ कवर बि ठाहींदमि, उहो वरी अलॻि सां मां तव्हां सां शेयर कंदमि। फ़िलहालु मां हिन सलवार जी सिलाई थी कयां। 12 थियण वारा आहिनि ऐं हीअ शलवार मां सिबी वरिती। ऐं हीअ हिकिड़ी शर्ट मां ऑनलाइन घुराई, हुई ॾाढी डिघी, इनखे नंढो कयुमि कटे। ऐं हीअ हिकिड़ो ब्लॉक प्रिंट जो मुंहिंजो सूट आहे, हुनजो रओ आहे इहो, त रए जी बि जेका किनारी मां वराए छॾी। सो सिलाई जो एतिरो कमु कयो अथमि। ऐं हाणे वञा थी बुर्ची खाने में, थांव वारा अंदरि कंदमि ऐं कुझु बिहनि खे जेको आहे ठाहिण जी कोशिशि कंदमि। किचन में अची वियमि, थांव अंदरि करे छॾिया आहिनि, बिह साफ़ु कया आहिनि, छिले कटे टुकड़ा कया आहिनि। ऐं मां हे बिह ठाहियां थी जेके घणो करे मट वारा बिह हूंदा आहिनि, जेके आम तौर ते लाटकाणे दादू इन पासे मिलंदा आहिनि। त अॼु मां उन्हनि जी इहा तरकीब ठाहियां थी ऐं इन सां गॾु मां पीली चटणी बि ठाहियां थी। सो उहा बि हीअ मां अलॻि सां वीडियो ठाहींदमि या हिन व्लॉग में शामिलु न कंदमि। त बिह ऐं पीली चटणी या चटणी वारा बिह, सो इहे इन्हनि जी तयारी थी कयां। हाणे हिते मुंहिंजा बिह बॉइल थियनि था, हेॾां चटणी ठाहिण जी बि तयारी आहे। ऐं सयूं बि मां पचाए छॾियूं बीठे बीठे विच में। सो हिननि खे ॾियां थी दम। लंच जे लाइ जेको आहे हीअ राति पचायो हुअमि पालक जी भाॼी, पटाटा ऐं मटर विझी, उहा बि आहे। ऐं मानियूं कुझु बचियल पयूं आहिनि राति खां, त इहे मानियूं बि असां यूज़ कंदासीं। सयूं ठाहे छॾियमि त इहो असांजो लंच आहे। ऐं बिह बि ठहनि था उन सां गॾु गॾु, त इहा असांजी मंझंदि जी मानी थी वेंदी। त मुंहिंजी रेसिपी ठाहिण जी जेका तयारी हले थी, बिह मुंहिंजा अञा बॉइल था थियनि, जेसि ताईं कंप्लीट ॻरी वेंदा उनखां पोइ मां इहो स्टार्ट कंदसि। हीअ ॾिसो, हीअ मज़ेदार खटा बिह, चटणी वारा बिह मां जेके रेडी कया आहिनि। ऐं हीअ पीली चटणी बि ठाही आहे जेका समोसनि सां ऐं पकोड़नि सां खाई सघिजे थी। ऐं रेसिपी इनशाला सुभाणे ताईं मां तव्हां सां शेयर करे वठंदमि। बिह सिंपली बॉइल थियल आहिनि, लूणु विझी। सो इहो तव्हांखे जेका रेसिपी सुभाणे मिली वेंदी। सो असां हाणे कंदासीं लंच खे इंजॉय। सुराण बि अची वई आहे त असांजो हाणे मानी जो टाइम आहे, उनखां पोइ वरी मिलूं था। शाम जो थिया आहिनि 5:30 ऐं मां किचन में अची वई आहियां। नमाज़ पढ़ी वरिती आहे, 3 पहिरीं जी मंझंदि जी। मानी खाइण खां पोइ कंटिन्यू आराम पई कयां ऐं काफ़ी मां ॾाढो अलाए छो डाउन पई फील कयां न। मूंखे लॻे न पियो ॼण बेजान हुयमि, दिलि चए पई रुॻो पई हुजां। पर जॾहिं बि मुंहिंजी इहा कैफ़ियत थींदी आहे न त मां पई हुजां त मां पोइ उथंदी आहियां लाज़मी। मूंखे माना वणंदी न आहे इहा ॻाल्हि, इहा कहिड़ी ज़िंदगी आहे त मां पई हुजां सिर्फ़ु। सो मां पचायां थी चिकन जो पुलाव। चिकन हिते कढी रखियो आहे ऐं सुराण मुंहिंजी हमेशह वांगुरु टमाटा बसर वसर सभु कटे मसाला कढी रखिया आहिनि सॼा। सो बाक़ी हाणे बेसिक कमु मां कयां थी, हुन सां गॾु गॾु असां जेको आहे ॻाल्हियूं बि कयूं था। हाणे जॾहिं बि व्लॉग ठाहियां थी त तव्हां यकीन कयो त मां त सॼो ॾींहुं जीअं कमु कयां थी, पर मूंखे ॾेखारण लाइ तमामु थोरो आहे। हाणे जीअं मां सिलाई कई त मूंखे हुन में तक़रीबन 1.25 कलाक लॻो, पर मां तव्हां सां उहा अधु मिंट में शेयर कयमि त भई हे सलवार सिबियमि, हे रओ ठाहियमि, हे कमीज़ ठाहियमि, त उते जो त ख़तमु थी वई ॻाल्हि। अहिड़ी तरह सां जेको मंझंदि जी मां कुकिंग कई त उन में जेको आहे मूंखे टाइम लॻो इलाही, 1.25 कलाक तक़रीबन लॻो। वीडियो ठाहियमि ऐं सयूं वग़ैरह पचायूं, जेको बि मूंखे कमु करिणो हुयो त शेयर कयमि त उहो 2 मिंटनि में। त ईअं थिए थो त ॾेखारण जे लाइ पोइ तमामु घटि शयूं थियूं रहनि। बाक़ी जेकॾहिं फुल टाइम उहो पूरो प्रोसेस ॾेखारिजे त उहा बि ॻाल्हि नथी ठहे। त हाणे मां सिलाई थी कयां, मानी थी पचायां, त कंटिन्यू मां ॾेखारियां। हा, रेसिपी वीडियो ठाहिबी आहे त पोइ त ठीकु आहे, उहा कंटिन्यू ॾेखारे सघिजे थी। तो बहरहाल त मूं सोचियो त हाणे अॼु जो व्लॉग एॾो नंढो पियो ठहे ऐं जेको कुझु पास्ट मां तव्हां सां शेयर कयो आहे गुज़िरियल वक़्तनि मां, उहो त इलाही आहे मां वटि, पर आख़िरी रोज़ु रोज़ु अहिड़े क़िस्म जूं शयूं केतिरियूं शेयर कजनि। त मूंखे ईअं पियो लॻे ॼण हिकिड़ी
यकसानियत थी वई, ॼण रोज़ानो हिकु जहिड़ो पियो थिए सभु कुझु न। त इन करे मां अॼु उहो जेको आहे अहिड़ो कुझु बि ऐड न कयो आहे। इहो मां कंदमि तव्हांजी सलाह सां। अगरि तव्हां चाहियो था त अञा मां पंहिंजे गुज़िरियल टाइम मां कुझु न कुझु शेयर कयां त उहो मां करे वठंदसि। बाक़ी हाणे हीअ राति जी जी तयारी आहे ऐं जीअं त हमेशह मां चवंदी आहियां त दाग जेको आहे इलाही टाइम वठंदो आहे न, त दाग करे थी छॾियां ऐं सांझे जी नमाज़ खां पोइ अची बाक़ी हिन जो जेको आहे प्रोसेस मां कंटिन्यू कंदसि। त ज़िंदगी इहा ई आहे, रवां तव्हां कम पिया हलनि था ऐं गॾु गॾु जेको आहे सिलाई जो सिलसिलो ऐं रधो पको ॾींहं जो जेको कुझु सॼो ॾींहुं पचे थो उहो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जारी रहंदो। जीअं हाणे प्लांट्स खे पाणी ॾेई आहिनि त मां इहो इलाही ॾींहंनि खां तव्हां सां शेयर न कयो आहे। ऐं उन खां अलावा मोटर हलायो, कपिड़ा वेड़े रखिया, इहे सना सना खोड़ सारा कम आहिनि जेके रोज़ानो थींदा था रहनि। प्लस विच विच में जीअं मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधाईंदी रही आहियां त मां जीअं वीडियो एडिट कंदी आहियां काई न काई, कंहिंखे टैग्स हणंदी आहियां, कंहिंखे शेयर कंदी आहियां डिफरेंट ग्रुप्स में, त जीअं हर कंहिं ताईं पहुची सघे। त इहे शयूं तव्हां यकीन कयो ॾाढो टाइम थी वठनि। तंहिंजे करे मां मूं वटि अॼु ख़ासि कुझु शेयर करण लाइ न हुयो, त मूं चयो त बसि थोरो इहो मसइलो बि तव्हां सां डिस्कस करे छॾिजे। त वरी उहा ई ॻाल्हि आहे त जेकॾहिं मां ईअं अधु मिंट में 1 मिंट में ॿुधायां थी त अॼु मूं हे करे वरितो, 5 मिंटनि खां मथे जी वीडियो ठहे ई नथी। हाणे ॿुधायो सॼे ॾींहं जो जेको कमु आहे उहो 5 मिंटनि में बमुश्किल पूरो थो थिए। यानी ईअं छा चइबो आहे त दरिया खे कूज़े में बंदि करणु। हाणे सॼे ॾींहं खे माण्हू 5 मिंटनि में सिमेटे त इहा ॾाढी हिकिड़ी मुश्किल ॻाल्हि थी थी वञे। सो वरी बि मां तव्हां खां इहा सलाह कंदमि। मां हर वक़्तु पुछंदी रहां थी तव्हां खां, इन लाइ तव्हां मुंहिंजा ॾिसण वारा आहियो। मूंखे उन हिसाब सां कमु करिणो आहे जीअं तव्हांखे बि वणे, ईअं न त तव्हां बोर थी वञो या तव्हां तंग थी वञो। त मां उहो ई पई सोचां त जेकॾहिं उहो ई 2-2 ॾींहंनि जो हिकु व्लॉग ठहे त कीअं रहंदो। चश्मो जेको आहे न मां फुल टाइम न पाईंदी आहियां, सिर्फ़ु मुंहिंजी वेझो जी नज़र घटि आहे त मां उन जे करे कैमरा खे टच करण जा बटण प्रॉपरली ॾिसण जे लाइ मां चश्मो पाईंदी आहियां, या जॾहिं लाइव हूंदो आहे सेशन त लाइव में कमेंट्स पढ़ण जे लाइ चश्मो पाईंदी आहियां। ऐं अॼु त 3 बजे लाइट हली वई, अचे पई वञे पई, अचे पई वञे पई। मूं चयो अॼु त ईअं थिए थो सुभाणे जुमो आहे, अगरि सुभाणे ईअं थी त पोइ छा थींदो, सो ख़बर न आहे त छा थींदो, अलाह बहितर कंदो जेको बि हूंदो। त हाणे ही कमु कंदमि मां कुझु सांझीअ ताईं, पोइ सांझी जी नमाज़ पढ़ी पोइ वरी किचन में अचिबो। ऐं अगरि कुझु स्पेशल थी वियो शेयर करण जे लाइ, को मूंखे आइडिया आयो त मूंखे हीअ शइ तव्हां सां शेयर करणु घुरिजे, उहा बि कंदमि। हूअं जंहिं वक़्तु मां हीअ ॻाल्हायां थी न उन महिल मूंखे हिकिड़ो आइडिया आयो आहे, उहो मां ॾिसां थी अगरि थी सघियो त मां तव्हां सां शेयर कंदमि। ठीकु आहे। सो फ़िलहालु त हिते ई मां हिन ख़तमु थी कयां, व्लॉग ख़तमु न थी कयां पर हीअ वीडियो क्लिप ख़तमु थी कयां। हीअ आहे मुंहिंजे हथ जो भरियल गज। मूंखे अचानक सां ख़्यालु आयो त कुझु इहो तव्हां सां शेयर कयां। हीअ तव्हां हिन जो थोरो क्लोज़अप ॾिसो, टाका ॾिसो केतिरा वेझा वेझा लॻल आहिनि, डिटेल तव्हांखे हिन में नज़र ईंदी। तव्हां ॾिसो ॻाढ़े कपिड़े ते भरियल आहे पर कपिड़ो नज़र नथो अचे। ऐं हे ॾिसो, मां तव्हां सां फ़ोटो पई शेयर कयां, मूंखे यादि आयो अचानक त हीअ त साम्हूं पियो आहे। हीअ गज मां 6 महीना कंटिन्यू भरियो हो, उन विच में मां कोई बि ॿियो कमु न कयो हो, कोई सुई धागे जो न, सिलाई जो न, कोई क्राफ्ट जो न। मां राति ॾींहं 6 महीना हिन गज खे भरियो हे। कोई 30-32 साल पुराणो आहे। अॼु बि तव्हां हिन जो रंग रूप, हिन जी ख़ूबसूरती ॾिसो। बसि हिन जा शीशा जेके आहिनि थोरा डल थी विया आहिनि, थोरा थोरा फिटा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम सां गॾु। ऐं हीअ ॻाढ़े कपिड़े ते भरियल आहे, पर तव्हां ॾिसंदव त कपिड़ो तव्हांखे घटि ई नज़र ईंदो। जिते जिते ख़ाली जाइ आहे उते उते मूं अछा कारा ई स्टिचिस हया आहिनि। ऐं तव्हां हाणे हिन जी तफ़सील ॾिसो, हिन टाके खे चवंदा आहियूं माही। ठीकु आहे। हीअ जेको आहे गानो अछो कारो जेको तव्हां ॾिसो था, ऐं हीअ जेको आहे स्टिच कश्मीरो, ऐं इहो कश्मीरो जेको आहे हिते बि लॻल आहे, हीअ बि कश्मीरो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ हाणे मूंखां पाण खां बि विसरी विया आहिनि। ऐं हिन में विच में जेके भरियल आहे आवक आहे ज़ंजीरी टाको, वरी ब्लैक आउटलाइन जेका आहे उहा ॾांडी टाको स्टेम स्टिच सां। हीअ अछा कारा जेके लॻल आहिनि हिननि खे असां चवंदा आहियूं ॿिज। सो बसि हीअ मुंहिंजो इश्क़ हो, मुंहिंजी मुहबत हुई। हीअ गज न हो अलाए छा हो जेको मूं 6 महीना भरियो कंटिन्यू। ऐं इहे 30-32 साल पहिरियों हिन में इहे एंकर जा धागा हया हुआ मूं, त हीअ एंकर जे धागनि सां भरियल आहे। ऐं अॼु बि ओॾो ई ख़ूबसूरत आहे। ऑलमोस्ट मुनी शर्ट हुई उन महिल त,
सो जॾहिं मां ही पंहिंजी कमीस जे मथां हयो ऐं स्लीव्स एतिरियूं ठाहियूं जेतिरियूं तव्हांखे नज़र थियूं अचनि, फुल न हुयूं। ऐं ॾिसां थी अगरि फ़ोटो मुश्किल मिले, आहिनि एल्बम्स में आहिनि फ़ोटोज़, पर न त जेकर उहो बि शेयर कयां। सो हीउ मुंहिंजो शाहकार आहे जेको मां अञा ताईं कंहिंखे बि नथी ॾियां। वरी जेको तव्हां हीउ ॾिसो था न, अहिड़ी मूं सेम पंहिंजी चोटीअ जे लाइ लड़ी ठाही। वार मुंहिंजा ॾाढा वॾा हूंदा हुआ, त जॾहिं मां पातो त बसि वाह वाह छा ॻाल्हि कयां, अलाह जो शान हुयो। ऐं ॿियो हीउ बि मूं तव्हां सां न शेयर कयो आहे। हीअ हाणे मुंहिंजी भेण आई हुई त मुंहिंजे लाइ रओ ठाराए आई आहे। एॾो त हसीन रओ आहे जंहिंजी हद न आहे, त मूं चयो त इहो तव्हां सां शेयर कयां। सो गज जूं पहिरियों हिकु ॿ तस्वीरूं कढियमि, अञा उहो शेयर करणु शुरू कयमि त अचानक सां मूंखे यादि अची वियो त हीउ मां तव्हांखे पाण ऐं साम्हूं पयल आहे त तव्हां सां शेयर करे सघां थी। सो हलूं था बुर्ची खाने में। पुलाउ पची रहियो आहे ऐं इहा असांजी राजी मानी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहो व्लॉग जेको आहे हाणे मां हिते ख़तमु कंदमि। नंढो व्लॉग आहे, मुख़्तसिर आहे। छा तव्हां सां शेयर करे सघियमि, छा न करे सघियमि, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ऐं जेको मां तव्हांखां पुछी चुकी आहियां इन खां पहिरियों उन बारे में बि ज़रूरु ॿुधाइजो। सो अॼु जे हिन व्लॉग मां हाणे मोकिलायूं था, सुभाणे ज़िंदगी रही इंशाअल्लाह त वरी मिलंदासीं। अल्लाह भाई।